ऐं क़ाइद आज़म माज़रत, जशन आज़ादी मुबारक ॾियण लाइ थोरी देरि थी वई। मुल्क जा कुझु हालात ईअं हुआ। नेटवर्क ऑन करण लाइ मूंखे VPN ऑन करणो पियो। VPN हणंदे हणंदे नेठि VPN न हलियो, पर मथे में सूरु पइजी वियो। सोचियुसि त चांहि रखां, चांहि पीआं, मन मुंहिंजो दिमाग़ु खुले। जॾहिं चुल्हो ऑन कयोसि, हक़ीक़त पुछा के गैस ई न हो। जॾहिं गैस ई न हो, सोचियोसि इन मुल्क जो आज़ादी आहे, मूंखे आज़ादी मुबारक लाज़िमी ॾियणो आहे। अची रूम में वेठोसि ऐं सोचियोसि त AC खोलियां। जॾहिं AC खोलियां पियो, हक़ीक़त पुछा कयो लाइट ई न हो। उन मुल्क जो अॼु आज़ादी वारो ॾींहुं आहे। सोचियोसि त आज़ादी मुबारक लाज़िम ॾियणो आहे। सोचियोसि नंढड़ो शहर आहे, वञा थो कराची, जिथे क़ाइद आज़म जो मज़ार आहे। उते ॾाढा सेल्फियूं कढंदुसि ऐं जशन आज़ादी मुबारक वारा पोस्ट रखंदुसि। छाजे करे अॼु मुल्क जो आज़ादी वारो ॾींहुं आहे, मूंखे लाज़िमी पोस्ट रखिणो आहे। नवाब शाह खां कराची लाइ निकितुसि। अलाए केतिरा मूंखे टूलूं ॾियणा पिया। हज़ारे रुपया टूल भरे करे नेठि उते पहुची न सघियुमि। इन मुल्क जो अॼु आज़ादी वारो ॾींहुं आहे। सोचियुसि त जशन आज़ादी मुबारक ॾियां। ऐं क़ाइद आज़म माज़रत, थोरी देरि थी वई जशन आज़ादी मुबारक ॾियण ते। ऐं क़ाइद आज़म, थोरी देरि थी वई जशन आज़ादी मुबारक ॾियण